नाज़रीन, शाहपुर जानिया में सहाफ़िन पारां शहीद जान मोहम्मद मौर्जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील कासिम बुगे जी हिन रिपोर्ट में। जी अॼु शाहपुर जानिया में हितां जे कलम धणी सियासी समाजी सहाफ़ी अॻुवाणनि तरफ़ां जेको आहे सो ऐं सिविल सोसाइटीअ तरफ़ां शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मौर्जा जे कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ हिते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। सॼी सिंध जा सहाफ़ी कलम धणी सभु सरापा एहतिजाज आहिनि त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मौर्जा कातिल आख़िर छो नथा गिरफ़्तार कया वञनि। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मौर्जा जे क़त्ल खे गुज़िरियल 8 महीना गुज़री चुका आहिनि, पर सिंध हुकूमत तौरु वफ़ाक़ी हुकूमत जा नोटिस वठण बावजूदि कातिल गिरफ़्तार नथा थियनि। कातिल एतिरा त असर सूर वारा आहिनि जो सिंध हुकूमत खे ॼाण हूंदे बि फेसबुक ते लाइव अचनि था, मोबाइल ते पंहिंजा वीडियो रखनि था, पर पोइ बि असांजो घरू खातो ऐं लाॻापियल हुकूमती धुरियूं ख़ामोश आहिनि। असां मुतालबो कयूं त IG सिंध, वज़ीर आला सिंध ऐं घरू वज़ीर ज़ियाउल हुसैन नंजार खां त फिलफोर कातिल गिरफ़्तार करे सहाफ़िन मां बेचैनी ख़तमु कई वञे। आज़ाद सहाफ़त ते अगरि अहिड़े तरीक़े सां वार कया वेंदा, सहाफ़िन खे ईअं शहीद कयो वेंदो त पोइ हिन मुआशिरे जे बेपोच ग़रीब मिसकीन माण्हुनि जी आख़िर मदद केरु कंदो। कैमरामैन मुश्ताक डायरीअ सां गॾु कासिम बुगियो, KTN न्यूज़, शाहपुर जानिया।